समारोह में दरगाह लवारी शरीफ जे मुरीदन अकीदतमंदन जो एहतिजाजी रैली मुज़ाहिरो। दरगाह लवारी शरीफ ते कूड़े दावेदार जाली कादी नशीन मोहम्मद सादिक कोरेजो पंहिंजे फोती पी फैज़ मोहम्मद कोरेजो जी 21 दिसंबर ते ज़ोरी ज़बरदस्ती वर्सी मल्हाइण जो प्रोग्राम रखियो आहे, जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। आला इख्तियारियूं नोटिस वठी लवारी शरीफ में कलम 144 लागू करे वर्सी जो प्रोग्राम कैंसिल कराए इम्कानी जानी माली नुक़सान थियण खां बचाइनि। समारोह तहलके जे यूनिट टकवाणन ॻोठ मजनू ख़ासकेली जे रहवासिन दरगाह लवारी शरीफ जे मुरीदन अकीदतमंदन ॻोठाणन आफ्ताब आलम ख़ासकेली, मोहम्मद असलम ख़ासकेली, अब्दुल रशीद ख़ासकेली, दोदो ख़ासकेली, मक़सूद आलम, नज़र मोहम्मद, नईम मोहम्मद, माजिद अली ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में पली कार्ड खणी समारोह शहर जे मेन रोड कोट गुलाम मोहम्मद मीरपुर ख़ास ते एहतिजाजी रैली कढी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे मीडिया आड़ो दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त काज़ी अहमद जे भरिसां क़ब्रिस्तान में दफ़ल थियल फोती फैज़ मोहम्मद कोरेजो जंहिंजी हिकु कूड़ी वसियत मुताबिक़ दरगाह लवारी शरीफ जे सजाद नशीन हुजण जी दावेदार कई वई पई वञे, जंहिंजा केस अदालतुनि में हलंदा रहिया आहिनि। सजादा नशीन जी वसियत खे सच साबित करण खां अॻु वफ़ात करे वियो, जंहिं बैदि संदसि पुटु मोहम्मद सादिक कोरेजो बि अदालतुनि में केस हाराए वियो। अदालतुनि में दरगाह लवारी शरीफ जे हज़रत पीर गुल हसन कुरैशी सिद्दीकी नक्शबंदी जे अकेली न्याणी जे हक़ में फ़ैसिला अची चुका आहिनि। दरगाह मुख़्तलिक़ समूरा फ़ैसिला जंहिंमें दरगाह शरीफ जो कोट, पाक रायशी हवेली, बंगलो, ताक सभु अमलाक अकेली न्याणी बीबी साहिबा ऐं संदसि कानूनी वारसनि जे हवाले करण जा हुकुमनामो बि जारी थी चुका आहिनि। कुझु शरपसंद दरगाह जा सजाद नशीन हुजण जी कूड़ी दावेदारी करे अमन ईमान ख़राब कंदा रहिया आहिनि। अॻे बि गादी नशीन ऐं पिरापटी जी तकरार तां जानी माली नुक़साननि में केतिरियूं ई जानियूं ज़ाया थियल आहिनि। आयल फ़ैसिलनि में फैज़ मोहम्मद कोरेजो जी सजादा नशीन वारसनि पुटु मोहम्मद सादिक कोरेजो जे दरगाह लवारी शरीफ सां को बि तालुक़ वास्तो नाहे। उन्हनि वधीक चयो त मोहम्मद सादिक कोरेजो ज़ोरी ज़बरदस्ती 21 दिसंबर 2024 ते संदसि वालिद फैज़ मोहम्मद कोरेजो जी वर्सी जो प्रोग्राम रखी दरगाह ते असली वारसनि ऐं मुरीदनि अक़ीदतमंदनि खे जानी माली नुक़सान रसाइण दरगाह जी प्रॉपर्टी ते कब्ज़े करण जी कोशिश करे रहियो आहे। हिननि आला इख्तियारनि खां ग़ौर कंदे मुतालबो कयो त 21 दिसंबर 2024 ते फोती फैज़ मोहम्मद कोरेजो जे रिथियल वर्सी जो प्रोग्राम करण न ॾिनो वञे। लवारी शरीफ में कलम 144 लागू करे इम्कानी कंहिं बि जानी माली नुक़सान थियण खां बचायो वञे। रिपोर्ट डॉक्टर रेमलाल वाघाणी, डवीज़ नाल बेवरो जी। 2024 ते फैज़ मोहम्मद कोरेजो जी वर्सी जेका मल्हाई पई वञे उहा न मल्हाई वञे, छाकाणि जो फैज़ मोहम्मद कोरेजो दरगाह आलिया लवारी शरीफ जो हक़ीक़ी वारिस कोन्हे। इहो गोलाड जी सीनियर सिविल कोर्ट में साबित थी चुको आहे। उन खां पोइ सेशन कोर्ट बदीन में साबित थी चुको आहे। तंहिंजे करे उन्हनि जो कानूनी वरसो न आहे। असांजी इहा ई पर मुतालबो आहे त इन वर्सी ते पाबंदी मड़ी वञे। पहिरीं बि लवार शरीफ जो अमन अमान ख़राबु कयो हुयो। असां नथा चाहियूं त अमन जी धरती ते वरी बि का खून रेज़ियूं थियनि। पहिरीं बि हिन ते काफ़ी खून थी चुका आहिनि। लवार शरीफ में 7 हारी बेगुनाह मारिया विया। हैदराबाद में बि 2 ॼणे खे क़तल कयो वियो ऐं 1 ॼणे खे कराची में बि क़तल कयो वियो। असांजो इहो ई मुतालबो आहे त अमन अमान खे बरक़रार रखण लाइ लवार शरीफ में 21 दिसंबर 2024 ते फैज़ मोहम्मद कोरेजो जी वर्सी ते पाबंदी मड़ी वञे, जीअं वरी लवार शरीफ जा हालात बिगड़जी न सघनि, अमन जी धरती ते अमन ई क़ाइमु रहे।